जीअं सिंध क़ौमी महाज़ ऐं जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन ज़िले मलीर तरफ़ां क़ौमी कारकुन खे जबरी तौर खंभे गुम करण, शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो सरमद मीरानी जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ रज़ाकाबाद क़ौमी शहरा खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं एहतिजाजी रैली कढे धरणो हुयो, जंहिंमें क़ौमी कारकुननि शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई ऐं रियासती दहशतगर्दी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे गनी अमान चांडियो सरमद मीरानी ऐं ॿियनि खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जो मुतालबो कयो। पंहिंजो गनी अमान चांडियो खे खंभियो आहे ऐं सरमद मीरानी खे खंभियो आहे ऐं सिंध मां ॿिया सवे क़ौमी कारकुन खंभियल आहिनि। असां चाहियूं था त इन्हनि खे फुल फोर आज़ादु कयो वञे ऐं इन्हनि खे यहाँ जेके केस उन्हनि जे मथां आहिनि त उन्हनि खे जल्द कोर्ट में पेश कयो वञे। मुज़ाहिरो जी सिंध क़ौमी महाज़ पारां रखियल हुआ ज़िले मलीर जा जेके बि हिते असांजा आयल दोस्त आहिनि, पहिरियां त मां थोराइतो आहिनि सभिनी जो। असांजो मुतालबो इहो ई आहे त गनी अमान चांडियो खे फिल फॉर आज़ादु कयो वञे ऐं हुन सां गॾु जेके बि क़ौमी साथी आहिनि, जेके बि आए ॾींहुं खंभिया वञनि था सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां, असांजो ॾोहो इहो ई आहे जो असां सिंधी आहियूं ऐं गनी अमान को दहशतगर्द न आहे, को टेररिस्ट न आहे। हुन सदाईं सिंध जी ॻाल्हि कई आहे, हमेशह रोडनि रस्तनि ते जॾहिं बि सरापा एहतिजाज रहियो आहे त अॻ खां अॻिरो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुन सिंध जी ॻाल्हि रखी आहे, हुनजो ॾोहो उहो ई आहे। ऐं कुझु ॾींहं पहिरियां उहो कराची में पंहिंजी नंढड़ी न्याणी हुनजी मासूम जेका आहे त एडमिट हुई, उनजे लाइ उहो हिते आयो हुयो ऐं हुनखे उनजी भेण जे साम्हूं, उनजी घरवारी जे साम्हूं तज़लील करे उनखे खंभे गुम कयो वियो आहे। असांजो IG सिंध ऐं आला इदारा जेके बि सिंध जा मिनिस्टर आहिनि, होम मिनिस्टर ज़िया लंजार ऐं जेके बि असांजा सिंध जा मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि, उन्हनि खां इहा ई अपील कयूं था त असांखे पंहिंजा दोस्त जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में जीअं सिंध पूरी सरापा एहतिजाज आहे, इंशाअल्लाह असां पंहिंजा जेके हीअ एहतिजाजी मुज़ाहिरा आहिनि इन्हनि खे वसी कंदासीं। सिंपल ऐं सादो आहे हिन रियासत खां जेके बि जबरी तौर सियासी समाजी सिंध मां माण्हू खंभे गुम कया विया आहिनि, उन्हनि खे फौरन आज़ादु कयो वञे। उनमें गनी अमान चांडियो शागिर्द अॻवान आहे, सरमद मीरानी शागिर्द अॻवान आहे ऐं अलाए केतिरा ई सालनि खां खंभे गुम कयल सियासी समाजी कारकुन आहिनि जेके जबरी तौर खंभे गुम कया विया आहिनि। असांजो सादो मुतालबो इहो आहे त उन्हनि खे कोर्ट में पेश करे ऐं केस हलाया वञनि ऐं मालिकनि खे उन्हनि सां मिलायो वञे। अच्छा, ही जेको धरणो हुयो उहो ऐं सरकार जेको हुन में चयो त बाबा तव्हां ते असांखे ॾिसूं था असां त गवर्नमेंट पुलिस जेके इदारा आहिनि उहे त अचनि था, उहे दिलासा बि ॾेई वञनि था ऐं मालिकनि खे चई था वञनि त तव्हांखे 36 कलाकनि में 48 कलाकनि में ॾेई था वञनि, छोकिरो ॾियूं था, पोइ रोड जॾहिं क्लियर थी था वञनि, जॾहिं माहौल सियासी कारकुन चिड़विचड़ थी था वञनि, उन्हनि खां पोइ उन्हनि जा वाइदा उहे उन्हनि खां विसरियो वञनि। अदा असांजो इहो मुतालबो आहे, जेके बि असांजा ई दोस्त असांजा ई खणी था वञनि, खंभी था वञनि, असांजी ग़लती छा आहे? असांजी ग़लती इहा आहे त असां सिंधी हिते सिंधी जेके आहियूं, सिंध जा रहण वारा, सिंध सां मोहबत कंदा आहियूं, इन जे करे असांजा ई दोस्त खंभी खणी था वञनि। असां डिॼण वारी क़ौम न आहियूं, अॼु चंद ॼणा आहियूं, लेकिन सुभाणे असां इलाही ॼणा थी वेंदासीं, पर हिननि खे असां मुंहुं तोड़े जवाबु ॾींदासीं। असां सां जेके नाजाइज़ थी वञनि, असां सां जेके इहे ज़ुल्म था थिया वञनि, इन जो असां मुंहुं तोड़े जवाबु ॾींदासीं। ऐं इन शइ जो यादि रखनि, जेके बि ग़लतियूं करनि था इहे हिननि खे न करणु खपनि, छो त असां सिंध जा चाहण वारा आहियूं। असांजे सिंध जा नौजवान आहिनि, जेके बि आहिनि उहे पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदा, लेकिन असांजे दोस्तनि सां ग़लति थियणु न ॾींदा। लेकिन असां पोइ बि हिननि खे चऊं था त असां खां इहे जेके बि असांजा क़ौमी कारकुन आहिनि हिननि खे लुटायो वञे। ज़िले मलीर पारां अॼु जो एहतिजाज जेको अवामी प्रेस क्लब जो आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे, उहो असांजो प्रोटेस्ट अॼु इहो आहे त सिंध जे अंदरि केतिरा ई सियासी कारकुन जेके जबरी तौर खंभे गुम कया वञनि था, ख़ासि तौर ते ताईं हाणे गनी अमान चांडियो सरमद मीरानी जेको आहे राति रहिया उन्हनि जी घरनि, उनजी 14 चादर जो तक़दस पामाल करे उन्हनि जे घरनि में गिरी बचनि ते तशदुद करे उन्हनि खे खंभे गुम कयो वियो आहे। ताज़े उन्हनि खे पूरा केस भरे दहशतगर्द करार ॾेई उन्हनि खे दायर कयो वियो आहे। असां इहो मुतालबो कयूं था त जेको रियासत जो ॾाढ आहे ऐं जबर आहे, इहो सिर्फ़ु सिंधी माण्हुनि जे मथां इस्तेमालु करण में जेको आहे महावरत रखनि था, बाक़ी उन्हनि खां इंसाफ़ अमन त पुॼे नथो। हिते का अमन जी जेका उहा का सूरत हाल कोन्हे का। असां इहो मुतालबो कयूं था त सिंध मां जेके बि जबरी तौर गुम कयल क़ौमी कारकुन या जेतिरा बि कारकुन जेलनि अंदरि जेको आहे पूरनि केसनि में
सदाऊं काटे रहिया आहिनि, उन्हनि खे फिरफुर आज़ाद कयो वञे। सिंध में खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ अॼु जसावत शहीद बशीर खान ज़िले मलीर पारां असां हीअ अॼु एहतजाज हिते कोठायो अवामी प्रेस क्लब मलीर आॾो त सिंध में जबरी तौर आए ॾींहुं सियासी क़ौमी कारकुननि खे खंबे खणियो था वञनि। कुझु ॾींहं अॻु हॉस्पिटल मज़ा पंहिंजे ॿारनि जी कंडीशन ॾिसण जे लाइ, पंहिंजी नंढड़नि जी कंडीशन ॾिसण जे लाइ गनी अमान चांजो हुते पेतो हॉस्पिटल में शागिर्द अॻवान आहे जंहिंखे खंबे हॉस्पिटल अंदरि खंबे गुम करे छॾियो। उन खां बाद वरी राति जो 3 वॻे सरमद मीरानी जे घर में गिरी, उनजी घर जो 4 दीवारी चौदीवारी जो तकदुस पामाल करे उनजे घर जे अंदरि गिरी, उनखे खंबे गुम करे छॾियो। राति ख़बर पई आहे त उन्हनि पंहिंजी प्रेस रिलीज़ जारी कई आहे। CTD अलाए कहिड़ो ई दहशतगर्द हिकिड़ो इदारो आहे जेको असां सिंधियुनि खे आए ॾींहुं कुचलण में पूरा आहिनि, पर असां सम्झूं था हे दहशतगर्दी ATC केस असां क़ौमी कारकुननि खे झुकाए नथा सघनि। असां सैयद जे फिक्र जा वारस आहियूं। असां हिननि क़ौमी कारकुननि सदाईं जेल टार्चर सेलनि जा सिंगार रहिया आहियूं। हमेशह असांखे चिचल लाश मिलिया आहिनि, पर यादि रखो असां रियासत खे चिटे वाज़े तौर इहो ॿुधायूं था अभी असांखे खंबे गुम करे सघो था, जेलनि में वारे सघो था, अभी असांखे चिचल लाश ॾेई सघो था, लेकिन असांजे दिलनि मां ऐं दिमाग़ मां रहबर सिंध साईं GM साईं जो फिक्र नथा कढी सघो। तंहिंजे करे असां सिंध मां जबरी तौर खंबे गुम कयल समूरनि सियासी क़ौमी कारकुननि जी आज़ादी जी घुर कयूं था ऐं उन खां बाद सरमद मीरानी ऐं गनी अमान चांजो मथां जेका कूड़ा केस मढ़िया विया आहिनि, इहे कूड़ा केस ख़तमु कयो वञनि, न त पोइ समूरी सिंध में एहतजाज जो दायमल वधायो वेंदो ऐं एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। ऐं समूरनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। जी अॼु जो एहतजाज सिंध बलोचिस्तान मां जेके जबरी तौर क़ौमी कारकुन खे खणी करे गुम कयो थो वञे, असां SUP ज़िले मलीर जे तरफ़ां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असां हिन मुल्क जी स्टेटमेंट खे ऐं उन्हनि नामनियात इदारनि खे ॿुधाइण था चाहियूं। तव्हां जेको हीअ रीत हिकु दफ़ो ॿीहर वरी शुरू कई आहे, तव्हां कुझु टाइम पहिरियों 28 तारीख़ ते गनी अमान चांजो खे तव्हां हॉस्पिटल मां खणी करे गुम कयो ऐं सरमद मीरानी खे तव्हां चादर 4 दीवारी जो तकदुस पामाल कंदे ऐं हुनजी अमर खे तव्हां ज़ख़्मी करे तव्हां खयो। तव्हां छा सम्झो त तव्हां सिंध जे शहूर खे ख़ामोश कराए छॾियो, सिंध जे माण्हुनि खे सान्यामंदनि खे तव्हां ख़ामोश कराए छॾियो। इहा तव्हांजी भुल आहे। अॼु सिंध पंहिंजो उहा रिज़ल्ट ॾेखारे चुकी आहे। सिंध में हज़ारनि जी तादाद में पंजाब वेंदड़ रस्ता बंदि पिया आहिनि ऐं सिर्फ़ु इहा था घुर कनि सिंध मां जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। गनी अमान सां गॾोगॾु चाहे सरमद मीरानी हुजे ऐं असांजो इनाम सिंधी हुजे, उनखे कूड़नि केसनि मां बाइज़त बरी कयो वञे, न त ॿी सूरत में जेके हिन जी रिज़ल्ट निकिरंदी तव्हांजे लाइ यकीनन ॾाढी ख़तरनाक हूंदी। तव्हां महफ़ूज़ न रही सघंदो। असां तव्हां खां इहा घुर था कयूं IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿिया जेके अक़वामी मुतहिदा जा इदारा आहिनि, असां उन्हनि खे चवंदा फिरफोरी तौर गनी अमान मथां जेके कूड़ा केस तव्हां CTD या ज़ाहिर कया आहिनि, हू को दहशतगर्द न आहे, हू लतीफ़ जो पोइ लॻाए फ़िक्र GM साहिब जो पैरोकार आहे। वो हक़ जी ॻाल्हि करे थो, सचे जी ॻाल्हि करे थो, वतन जी ॻाल्हि करे थो, क़ौम जी ॻाल्हि करे थो। इहा तव्हां बर्दाश्त नथी थिए। इन करे असां इहो सम्झूं था त तव्हां हिन महिल बोखलाहट जा शिकार थी चुका आहियो। तव्हां सिंधी माण्हुनि खे ऐं क़ौमी कारकुननि खे बेदर्दी तरीक़े सां चादर 4 दीवारी जो तकदुस पामाल कंदे खणी करे गुम कयो था। सुभाणे ईअं न थिए त तव्हांखे लिखण जी जॻह बि न मिले। इन करे असां इहो चऊं था त तव्हां पंहिंजा क़िबला दुरुस्त कयो ऐं 24 कलाकनि जे अंदरि गनी अमान जे मथां कूड़ा केस कयल ख़तमु कयो, न त असां एहतजाज जो दायरो वसी कंदासीं ऐं तव्हांजे इदारनि जे अॻियां असांजी वेंदासीं। GSM जी लतीफ़। क़ौमी सियासी कारकुननि खे